युसरा अली साहिबा सां गॾु असांजे स्टूडियो में प्रोग्राम में मॉर्निंग विद आवाज़ में मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम। वालेकुम सलाम एंड थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी टू योर शो। एंड मुंहिंजो नालो युसरा आहे ऐं मां हिते कराची में सिंध एमरजेंसी रेस्क्यू 1122 में एज़ एन डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर हिते पंहिंजी ख़िदमात सरंजाम ॾेई रही आहियां। बेहतरीन, महिरबानी तव्हांजी असीं कंदासीं। ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे मुबशिर, हाणे छा चवंदव तव्हां छोकिरियुनि हाँ बिल्कुल। मां त ॾिसो पहिरियां बि कुछ न पियो चवां। मां त छोकिरियुनि खे एप्रिशिएट कंदो आहियां ऐं हर मैदान में असांजूं जेके माइरूं भेनरूं आहिनि उहे असांखां ज़्यादा अॻिते हूंदियूं आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे। मां उहो टिपिकल माइंड सेट वारो माण्हू न आहियां जेको चवां जेको घर में वेही करे कमु कनि। अच्छा इहो आहे मुबशिर त ॾिसो, जान बचाइण हिकिड़ो असीं सिर्फ़ु मर्द खे ॾिठो आहे, पर हाणे असां वटि जॾहिं खां सोशल मीडिया जो ज़मानो आहे असीं ॾिसूं पिया ऐं असीं जेतिरा घणा अॻियां वधिया आहियूं त असांखे सेव करणु, असांजी लाइफ खे सेव करणु, यानी कि हिकु औरत बि सेव करे सघे थी। युसरा साहिबा, तव्हांजो एक्सपीरियंस, तव्हां हीअ फील्ड कीअं चूज़ कई, मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि। जी बिल्कुलु। एक्चुअली हिते पहिरियों जेको आहिनि त मर्द हज़रात सिर्फ़ु कमु कंदा एज़ एन फायर फाइटर जी, या पोजीशन से सिर्फ़ु मर्द हज़रात हूंदा। लेकिन हिकिड़ो असां वटि वॾो चैलेंजिंग सिचुएशन हुई जॾहिं हिते असांजे जेके तव्हां ॾिसो त असांजे माण्हुनि जी थोरी सी थिंकिंग इहा हूंदी आहे कि मेल आहे त फीमेल छो न आहे, मेल अगरि रेस्क्यू करे सघे थो त फीमेल छो नथी करे सघे। त इन ई सोच खे वठी करे असांजे जेके आहिनि हिते मतिलबु रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध इहो इनिशिएटिव वरितो त असां फीमेल जेके रेस्क्यूअर्स आहिनि, फीमेल फायर फाइटर्स आहिनि, असां उन्हनि खे हायर कयूं। त फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ सिंध असां फीमेल फायर फाइटर्स हायर कयूं ऐं असांजी 6 मंथ जी हिकिड़ी असांजी स्पेशलाइज़ ट्रेनिंग हूंदी आहे जेका लाहौर अकेडमी मां असांजी थींदी आहे। असां उहा 6 महीननि जी ट्रेनिंग उतां करे पोइ असां हिते अची करे पंहिंजी ड्यूटी ॾिनी आहे। असांजी जेका बैच हुई असांजी फर्स्ट फीमेल बैच हुई, वाहिद फीमेल बैच हुई जेका किथे बि न हुई, नॉट इवन इन पंजाब और बलूचिस्तान किथे बि न हुई। पहिरीं सिंध जी जेका फर्स्ट फीमेल बैच हुई जंहिंमें 80-85 जेके फीमेल्स आहिनि उन्हनि वञी करे ट्रेनिंग कई आहे ऐं हिते सिंध में अची करे उन्हनि जॉइनिंग कई आहे। परफेक्ट। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन सां असांखे हुकूमत सिंध जो जेको इक़दाम आहे वुमेन एम्पावरमेंट जो, उहो बि असांखे नज़र अची रहियो आहे। यानी अहिड़ो शोबो जंहिंमें अॼु खां पहिरियां असां सभिनी इहो ई ॿुधोसीं त सिर्फ़ु हिते मर्द हज़रात हूंदा आहिनि, जेंट्स हूंदा आहिनि, उहे ई कमु कंदा आहिनि। लेकिन ॾिसो इहे केतिरी वॾी तब्दीली आहे ऐं फर्स्ट टाइम इहो असां ॾिसी रहिया आहियूं आवाज़ टीवी जी स्क्रीन ते। बुनियादी तौर ते पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो छो 4 मई जो वर्ल्ड इंटरनेशनल फायर फाइटर्स डे आहे। इहो ॾींहुं बुनियादी तौर ते डिसंबर 1998 में ऑस्ट्रेलिया जे शहर लिंटन में हिकिड़ी बाहि लॻी जंहिंमें तक़रीबन 5 रेस्क्यू एहलकार जेके हुआ फायर फाइटर्स उहे इंतकाल करे विया। त 1999 में इहा तजवीज़ पेश कई वई ऐं उहा तजवीज़ बि हिकिड़ी लेडी रेस्क्यू एहलकार जे तरफ़ां उनजे नाले ते कई वई आहे, उनजे नाले ते कयो वियो त असांखे उन 98 जे रेस्क्यू एहलकारनि जे लाइ जेको आहे ट्रिब्यूट करण जे लाइ का शइ करणु घुरिजे। त उन खां पोइ दुनियावी लेवल ते आलमी सतह ते 4 मई 1999 खां वठी करे इन शइ जो आगाज़ कयो आहे ऐं पूरी दुनिया में 4 मई ते जेको आहे असां फायर फाइटर्स खे ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं जेके उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेके हींअर मौजूदु इन जे अंदरि सर्विसिस ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे बि असां ट्रिब्यूट कंदा आहियूं त हू पंहिंजी ज़िंदगी खे रिस्क में आणे करे असांजी सेफ्टी जे लाइ कमु करे रहिया आहिनि। त असां दुबारा पंहिंजी गेस्ट युसरा अली ॾांहुं वधंदासीं। त युसरा, इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त हे फील्ड केतिरी टफ आहे, ख़ासि कर ख़वातीन जे लाइ, ऐं केतिरो टफ तव्हांजो कमु हूंदो आहे जॾहिं का बाहि वग़ैरह लॻंदी आहे त छा सिचुएशन तव्हांजे मथां छा गुज़रंदी आहे? वैसे सभिनीनि खे लॻंदो आहे शायदि टफ आहे, लेकिन असांजे लाइ टफ न आहे। सही, करण वारनि लाइ टफ न आहे, टफ न आहे ऐं तव्हांजी ट्रेनिंग ते डिपेंड थो करे। असांजी एतिरी टफ ट्रेनिंग थी आहे, स्पेशलाइज़ ट्रेनिंग थी आहे जंहिंमें असांखे फायर फाइटिंग प्लस हुन में रेस्क्यू मतिलबु हाइट रेस्क्यू जीअं थी वई तव्हांजी, ऐं उन खां अलावा कोई ड्रोनिंग जो एमरजेंसी थी अचे, वाटर एमरजेंसी जेके थींदियूं आहिनि, इन खां अलावा असां वटि मल्टीपल RTA जा केसिस ईंदा आहिनि। त उन हिसाब सां असांखे फुली हिननि ट्रेन कयो आहे लाहौर अकेडमी मां रेस्क्यू 1122 को कि तव्हांखे हर एमरजेंसी लाइ रेडी रहणो आहे, न कि फायर फाइटर बट फायर फाइटर मल्टीपल कम बि करे सघे थो। जीअं त असांजी जेके आहिनि हाणे 2-3 मल्टीपल इंसिडेंट थिया आहिनि उन में असांखे स्पेशली कमांड एंड कंट्रोल सिस्टम ते कॉल ईंदी आहे कि असांखे फीमेल फायर फाइटर खपे, या कोई अंदरि जीअं त दरवाज़ो लॉक थो थी वञे या कोई हाइट रेस्क्यू करिणो आहे त उन में असांखे कॉल ईंदी आहे
असांजी ख़वातीन अंदरि आहे त असांखे फीमेल फायर फाइटर असांखे ॾियो, त मतिलबु इन चीज़ खे इनकरेज थी कई वञे। जॾहिं खां हिते असां आया आहियूं त असांजो जेको कमु आहे पहिरियों इहो हूंदो की मता थी सघे त फीमेल्स कमु न करे सघनि, ऐं असांखे ऑपरेशन में फील्ड में बि इहो असांखे घणो ॿुधण खां मिलियो आहे त तव्हां फीमेल्स छा कंदव।